चाचा मूंखे थोरी घणी ॼाण मिली आहे त मीर सजावल जी पनाह में आहे। सजावल खान ऐं मीर त पाण में ठहंदा ई कोन। ओ सजावल मीर खे पनाह कीअं ॾिनी? नवाब खान जे हर दुश्मन खे सजावल पंहिंजे सीने सां लाहे थो। डॉक्टर ये त हिक ॿिए खे मारण जे पोयां हुआ। छा सजावल तो सच्ची कोन कंदो? सजावल सच्ची खणी करे चक्कर असांजो पाण में फैसलो थींदे थींदे नथो। हाणे तूं ॿुधाए मां कहिड़ो मुंहुं खणी हिन खे चवां? खेत मुनासिब नथो लॻे। न चाचा, सजावल खान ॾे हली वञण जी का बि ज़रूरत न आहे, छो त मीर जो उते इलाज हलंदो हूंदो। जीअं ई मीर घुमण फिरण जहिड़ो थियो त हू असां सां ज़रूर मिलंदो। मीर जी भेण खे तव्हां अगवा कयो आहे सोच। जेसी ताईं मीर जी भेण खे वापसि न कंदो न तेसी ताईं कॾहिं बि हिकु थी कोन सघंदो। मीर जी भेण खे अगवा करण वारा असां न पर नवाब खान हुयो। इहो तूं चाचा खां सभु कुझु पुछी सघीं थी। हा मां मीर जी भेण खे असां अगवा न कयो, हिकु कमीने नवाब खान अगवा कयो। नवाब खान रुगो असां सां चाल नाहे विड़ियो, पर इहो कमीनो सभिनी खे आंगुरनि ते नचाईंदो थो वठे। हाणे नवाब खान जो वक़्तु भरिजी चुको आहे चाचा। नवाब खान जा सभु दुश्मन जेल में आहिनि। नवाब खान सजावल सां ठाह जे चक्कर में आहे। ॿुधा त नवाब खान खे केरु मारींदो? तूं ऐं मां। न सोच, असां सभु कुझु विसारे छॾियो आहे। को बि पलंद बाबा कोन कंदो। असां सां मालिक सां ई इंसाफ़ कंदो ऐं ज़ालिमनि खे उहो पाण ई सज़ा ॾींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।